कंधाकोट में धरती धणी तहरीक तरफ़ां ज़िले कश्मीर कंधाकोट में हलंदड़ ज़हरीले केमिकल खीर जे ख़िलाफ़ कंधाकोट घंटाघर खां रैली कढी इंतज़ामिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी अची प्रेस क्लब पहुती ऐं एहतजाज कयो। एहतजाज में शरीक अॻवान हबीबुल्ला सबसोई, जानी बलोच, गौस बख्श बहलकानी, बरकत मलक, सईद अहमद मलक, बबरक लंजवाणी, आमिर सिंधी ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले कश्मीर कंधाकोट में केमिकल वारो ज़हरीलो खीर सरेआम हली रहियो आहे। अवाम जूं सोशल मीडिया ते दाहूं आहिनि। केमिकल वारो ज़हरीलो खीर पीअण इंसान जे लाइ हिकु ख़तरनाक जानलेवा मर्ज़ आहे। असां DC कश्मीर ऐं आला इंतज़ामिया खां केमिकल वारे ज़हरीले खीर जे ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई, पर DC कश्मीर पारां चंद कलाकनि जे लाइ कार्रवाई कयूं ऐं इन्हनि कार्रवाइनि खां बाद बि ज़हरीलो खीर अञा सरेआम हलणु लॻो आहे। असां DC कश्मीर अमीर अफ़ज़ल अवैसी खे चिताव ॾियूं था त जल्द केमिकल खीर विकिरो कंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़िले कश्मीर में हलंदड़ केमिकल वारो ज़हरीलो खीर बंदि करायो वञे। ॿी सूरत में DC कश्मीर जी ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो, जेका कंहिं अण मुद्दाए ते टाइम ताईं जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।